घोटकी वेझो पुलिस ते हमलेबाज जो धाड़ेरनि जो बयान आयो आहे अवां उन बाबति ॿुधाईंदासीं। घोटकी वेझो पुलिस ते हमलेबाज धाड़ेरनि जी पुलिस हथ मथां जारी कयल वीडियो बयान आयो आहे। धाड़ चयो आहे त सनावला शर चवे थो त पुलिस खेनि हथियार ॾींदी आहे। नाज़रीन अवां खे ज़िक्र कयूं पिया। हुन चयो त छा पुलिस वटि अहिड़ा हथियार नाहिनि, खेनि हथियार पुलिस फ़राहम कंदी आहे। अवां सां ज़िक्र करे रहिया आहियूं घोटकी जो। नाज़रीन अवां खे ॿुधायूं पिया घोटकी वेझो पुलिस ते हमलेबाज धाड़ेरनि जी पुलिस मथां हथियार ॾियण वारे इल्ज़ाम जी वीडियो वायरल थी वई आहे। जारी कयल वीडियो में धाड़ेल सनावला शर चवे थो त पुलिस खेनि हथियार ॾींदी आहे। हुन चयो त छा पुलिस वटि अहिड़ा हथियार नाहिनि, खेनि हथियार पुलिस फ़राहम कंदी आहे। जी नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं घोटकी जो ज़िक्र कयूं पिया। घोटकी वेझो पुलिस ते हमलेबाज धाड़ेरनि पुलिस ते हथियार ॾियण जो इल्ज़ाम आयो आहे। घोटकी वेझो पुलिस ते हमलेबाज धाड़ेरनि जी पुलिस मथां हथियार वारे इल्ज़ाम जी वीडियो वायरल थी वई आहे। जारी कयल वीडियो में धाड़ेल सनावला शर चवे थो त पुलिस खेनि हथियार ॾींदी आहे। हुन चयो त छा पुलिस वटि अहिड़ा हथियार नाहिनि, खेनि हथियार पुलिस फ़राहम कंदी आहे। नाज़रीन अवां सां ज़िक्र कयूं पिया घोटकी ऐं बावड़ो ऐं मीरपुर माथोले में मुक़ाबिलो थियो हो। पुलिस ऐं धाड़ेरनि विच में अहम मुक़ाबिलो थियो हो। उन मुक़ाबले में पंहिंजा जेके 5 पुलिस एहलकार शहीद थिया हुआ धाड़ेरनि हथां। अवां सां ॿुधाईंदा हली पिया त धाड़ेरनि इहो बयानु ॾिनो आहे त जेके हथियार आहिनि उहे उनखे पुलिस फ़राहम कंदी आहे। जारी कयल वीडियो बयान में धाड़ेल सनावला शर चवे थो त पुलिस खेनि हथियार ॾींदी आहे। संदसि चवणु आहे त छा पुलिस वटि अहिड़ा हथियार नाहिनि, खेनि हथियार पुलिस फ़राहम कंदी आहे। इन ई हवाले सां घोटकी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जबार महर वक़्त लाइन ते मौजूदु आहे। जी जबार, अवां अपडेट कजो, अवां वटि इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु अवां खे ॿुधंदो न त 2 ॾींहं अॻु घोटकी जे कचे वारे इलाइक़े रौंती में पुलिस पारां धाड़ेरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो, जंहिंमें हिकु DSP सूरत 2 SHOs ऐं 2 पुलिस एहलकारनि शहीद थियण वारे वाक़े खां पोइ धाड़ेरनि पारां सोशल मीडिया ते SSP घोटकी तनवीर तुनियो ऐं पुलिस ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ॿीहर जेको आहे सो सरगर्म थी विया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो धाड़ेरनि जो वीडियो बयानु साम्हूं आयो आहे, जंहिंमें हुन SSP घोटकी तनवीर तुने जे हवाले सां चयो आहे त कचे में हुनजी जेका ऑपरेशन कयो उन में SSP खे नाकामी थी आहे। हुन वधीक साफ़िन खे ॿुधायो त कचे जे ॾोहारनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन कयो हुन ते खेसि कावड़ अचे पई। हुन वीडियो बयान में जबार इहो ॿुधायो धाड़ेल इहो जेको बयानु ॾिनो आहे, छा पुलिस इन बयान जी का मज़ामत कई? इन हवाले सां पुलिस जो छा चवणु आहे? असां हिन महिल ताईं पुलिस जी का मज़ामत साम्हूं नाहे अची सघी। इन हवाले सां SSP घोटकी तनीर अमन तुनियो सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई, पर उन सां हिन महिल ताईं ॻाल्हि ॿोल न थी सघी आहे। इन हवाले सां मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त SSP घोटकी पारां हिन वक़्तु बि जेकी आहे कचे में जेकी पुलिस आहे उहा वेठल आहे, ऐं जॾहिं त हिन महिल ताईं ऑपरेशन जेको आहे उहो नाहे थी सघियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त इहो जेको वीडियो बयानु साम्हूं आयो उन में धाड़ेल पारां इहो चयो पियो वञे त जेकी कचे वारो इलाइक़ो आहे उन में जेको आहे सो पुलिस खे बिल्कुलु नाकामी थी आहे। असां वटि जेके जदीद हथियार आहिनि उहे असांखे पुलिस ई ॾींदी आहे, जॾहिं त जेका सो छा उन इहो बयान में बि चयो आहे त छा धाड़े इन पुलिस वटि या जेकी हुकूमत आहे उन वटि अहिड़ा हथियार न आहिनि जेके हू असां सां हमिलो करनि। जेकॾहिं हुन वटि हथियार न आहिनि त हू असांजे माण्हू मोकिलनि, असां हुनखे जेको असलो जूं ट्रकां भरे ॾींदासीं, पोइ जेको आहे सो पुलिस असां सां मुक़ाबिलो करे ॾेखारे। हिन हवाले सां मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको धाड़ेल जो बयानु आहे उन खां पोइ हिन जबार इहो ॿुधाईंदो छा हिन वक़्तु बि उते मुक़ाबिलो ऐं धाड़ेरनि जो पुलिस जो जारी आहे? पुलिस खे हिन हवाले सां का अॻ भराई थी आहे? उन में पुलिस जेको आहे सो मुख़्तलिफ़ पिकटूं क़ाइमु कयूं आहिनि, जॾहिं त हिन महिल ताईं को मुक़ाबले जो हिन महिल ताईं को इम्कान न आहे, छाकाणि त जेके 5 पुलिस एहलकार शहीद थी विया उन हवाले सां जेको आहे सो हिन महिल ताईं को बि मुक़ाबिलो न आहे थी सघियो। बाक़ी पुलिस पारां जेको हिते घोटकी में IG सिंध गुलाम नबी मेमण आयो, उन हिकु नई हिकमत अमली जोड़ी हुई, जंहिंखां पोइ जेको आहे SSP घोटकी बि ॿुधायो त जेको आहे सो ॾोहारनि जे हवाले सां हिकु नई हिकमत अमली जोड़े उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु ऑपरेशन कयो वेंदो, जंहिंमें जेको आहे सो घोटकी ज़िले जी पुलिस समेत सक्कर ऐं रहीमयार खान, बहावलपुर, कंदकोट, कश्मीर पुलिस बि जेको आहे सो हुन में हिसो वठंदी। हुन चयो त जेकॾहिं असांखे कंहिं जेको आहे सो पाक आर्मी या रेंजर जी ज़रूरत पई
त असां उन खां बि मदद तलब कंदासीं। हिन वक़्त ताईं जेको जी। ऑपरेशन आहे उहो बंदि आहे, जॾहिं त पुलिस जूं जेके पिकटूं आहिनि उहे जेको आहे सो गश्त बि करे रहियूं आहिनि, जॾहिं पिकटूं क़ाइम बि आहिनि। जी जी, ठीकु आहे जब्बार, वॾी महिरबानी, तफ़सीली अपडेट तव्हां खां वठंदा रहंदासीं।